अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पंवर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, ठटे में डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी ज़िले के समूरन दुकानदारन ऐं वापारियुनि खे हिदायत कई आहे त हू रमज़ान मुबारक के भरारे महीने की भरपूर एहतराम कंदे रोज़मर्रा इस्तेमाल वाली शयूं ज़िले इंतज़ामिया पारां मुक़रर कयल अघनि तहत विकिरो करे पंहिंजे इख़लाक़ी ऐं क़ानूनी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि त जीअं आम ऐं ग़रीब माण्हुनि खे उन्हनि मुक़दस ऐं बाबरकत महीने जे दौरान महांगाई के अज़ाब खां बचाए सघिजे। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद अड़ी हिदायत हुन दरबार हाल मखली में रमज़ान मुबारक के एहतराम ऐं ज़रूरी शयुनि जे अघनि में घटिताई बाबत मुनक़द गॾिजाणी की सदारत कंदे ॾिनी। डिप्टी कमिश्नर चयो त रमज़ान मुबारक दौरान नाजाइज़ मुनाफ़ाखोरी ऐं ज़ख़ीरा अंदोज़ की इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं ख़िलाफ़ वर्जी कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन ज़िले के समूरन असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियारकारनि खे हिदायत कई त हू मार्केट कमेटी ऐं ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस ऑफिसरनि सां गॾु रोज़ाना की बुनियाद ते मार्केटुनि ऐं बाज़ारनि में ओचिता छापा हणी रोज़मर्रा इस्तेमाल वारी शयुनि ज़रूरी शयुनि जे विकिरे ते सख़्त नज़र रखनि ऐं वधीक अघु वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं अवाम ख़ासि करे ग़रीब माण्हू खे वधि खां वधि रिलीफ मिली सघे। डिप्टी कमिश्नर गज़नफर अली कादरी ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइस जे ऑफिसरनि खे हिदायत कई त हू रोज़ाना की बुनियाद ते दुकानदारनि खे ज़रूरी शयुनि जी क़ीमतुनि जी लिस्टूं फ़राहम कनि ऐं खेनि नुमाया हंधनि ते लॻाइण खे पिणु तरजीह ॾियनि त जीअं अवाम खे मुक़ररु कयल क़ीमतूं मालूम थी सघनि। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर पारां वापारी अॻवाननि जे इतफ़ाक़ राय सां ज़रूरी शयुनि जा नवां अघ पिणु मुक़ररु कया। हुन चयो त मां ज़ाती तौर ते मार्केटुनि ऐं बाज़ारनि जो ओचितो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वठंदसि। डिप्टी कमिश्नर खुराक खाते जे अमलदारनि खे हिदायत कई त हू फ्लोर मिल्स जे मालिकनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते अटे जा स्टॉल लगाइण जो पाबंद बणाइनि। डिप्टी कमिश्नर असिस्टेंट कमिश्नर ऐं पुलिस ऑफिसरनि खे हिदायत कई त एहतराम रमज़ान ऑर्डिनेंस जे हर सूरत में तामील खे यकीनी बणायो वञे ऐं रमज़ान मुबारक दौरान होटलूं खोलण दौरान ज़ख़ीरनि अंदोज़नि ऐं मिलावट कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। डिप्टी कमिश्नर हेस्को ऐं इलेक्ट्रिक अमलदारनि खे हिदायत कई त रमज़ान मुबारक दौरान सहरी ऐं इफ़्तारीअ दौरान लोड शेडिंग खां पासो कयो वञे। वधीक खबरुनि अपडेट्स के लिए ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।